अस्सलाम वालेकुम दोस्तों, हम अमीर हसन सोलंकी तान से मलाकड़ा टीवी के लाइक सब्सक्राइब करने न विसारिजो। अज हम बीठो आए लकी सीमेंट फैक्ट्री वटि ऐं मलाखड़ो आहे अॼु देर सां पुॼण जे करे तव्हांखे वीडियो नंढी ॾेखारींदुसि ऐं हाणे हलंदासीं मलाखड़े तरफ़। मलाखड़े खे लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। हिते 3 खां 4 ॾींहं मलाखड़ो हलंदो लकी सीमेंट फैक्ट्री ते। तव्हां दोस्तनि खे अचण जी दावत आहे ऐं हीअ सुपर हाईवे ते आहे लकी सीमेंट फैक्ट्री।
अॼोको मल्हागड़ो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं इंशाल्लाह सुबुह जो हिन मल्हाह सां मुंहिंजो मुक़ाबिलो थींदो। पर रही ॻाल्हि इहा त मल्हाह भाग ते रुस्तम ऐं पहिरीं जहिड़ो जो पहलवान आहे ऐं मुबारक मल्हाह जंहिंसां मुंहिंजो मुक़ाबिलो थियो आहे। 2 पाणी थी चुका आहिनि। सुबुह जो मुंहिंजो साम्हूं हुन मुक़ाबिलो थींदो। हीउ मल्हाह हिकिड़ो लॻ ऐं लकी सिमक फिटी थिया जंहिंमें भाउ काते उत्तर जा इलाड़ जा भला पहलवान पहुता आहिनि ऐं भाउ मीरज़न सोलंकी वॾियूं वॾियूं महिरबानियूं जेको कराची मां हली असांजे मल्हाकड़े में असांखे टेम नहीं असीं हिन जा थोराए चाहियूं तमामु उन वॾियूं महिरबानियूं। ऐं सुभाणे मुंहिंजो मुबारक मल्हाह सां आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो आहे। उहो पहलवान बि हिते तव्हांखे ॾिसण में ईंदो, ॾिसी सघो था। हेॾां मूंसां गॾो गॾु बीठो आहे कुला बलोच वॾा मुक़ाबिला कई ऐं कराची जो गुलदस्तो कासकेली तमामु बहितरीनु पहलवान ऐं वधीक इंटरव्यू मुबारक मल्हाह ॾींदो जेको तव्हां पुछो छा थो चवणु चाहे। असां परे खां आयासीं। अॼु थुलो सखीराणी आहे छानल अथसि हफ़ीज़ सखीराणी खे 2 मलूं अथसि थकी पियो आहे। हाणे सुभाणे शोरे जा 3 मलूं 3 पाणी हिन सां कया आहिनि। सुभाणे आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो आहे। सुभाणे दोस्तनि खे दावत आहे हलिया अचो पैसा खयूं अचो ईअं न कजो। अस्सलाम वालेकुम जेके बि असांखे ॾिसी रहिया आहिनि। शेर ज़मान जोकियो ऐं रईस वलीदाद जोकी जा ॻोठ जा नाज़िम जोकियो हाकिम जोकियो ऐं शेरू शौक़ीन जोके जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि जेको असांखे हिन लाइव ते हर माण्हू खे ॾेखारे हर माण्हू खे अस्सलाम वालेकुम या अली मदद।